सिंध अंदर पहिरें मरहले में 15 मार्च खां कराची, हैदराबाद ऐं घोटकी में आदमशुमारी थी रही आहे। हैदराबाद में आदमशुमारी जे लाइ समूरा इंतजाम मुकमल कया विया आहिनि। हैदराबाद सिटी, लतीफ़ाबाद, कासिमाबाद, तालको बहराड़ी ऐं कैंटोनमेंट बोर्ड समेत हैदराबाद ज़िले खे 5 ज़ोननि में विरहायो वियो आहे। हैदराबाद ज़िले में 2050 ब्लॉक्स ऐं 345 सर्कल क़ाइमु कया विया आहिनि। हैदराबाद सिटी में 774 ब्लॉक्स ऐं 147 सर्कल्स, लतीफ़ाबाद में 634 ब्लॉक्स ऐं 131 सर्कल, कासिमाबाद में 213 ब्लॉक्स ऐं 29 सर्कल, हैदराबाद तालके बहराड़ी में 337 ब्लॉक्स ऐं 22 सर्कल, जॾहिं त कैंटोनमेंट बोर्ड में 92 ब्लॉक्स ऐं 16 सर्कल्स जोड़िया विया आहिनि। हैदराबाद ज़िले में मजमूई तौर ते 2730 माण्हुनि ते मुश्तमिल फील्ड स्टाफ पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा। 15 मार्च खां 17 मार्च ताईं घरशुमारी करे घरनि ते नंबर हया वेंदा, जॾहिं त 18 मार्च खां 28 मार्च ताईं फ़र्द शुमारी कई वेंदी। मुल्क में पहिरीं आदमशुमारी 1951 ईस्वी में कई वई हुई ऐं आख़िरी भेरो 1998 में जेका आदमशुमारी थी उनमें मौजूदा हैदराबाद जी आबादी 11,54,082 हुई। हिन आदमशुमारी में घरशुमारी फार्म 13 सवालनि ते ऐं फ़र्द शुमारी वारो फार्म 12 सवालनि ते मुश्तमिल आहे। आदमशुमारी वारे अमले जी सिक्योरिटी ऐं तहफ़ुज़ जे लाइ फ़ौज ऐं पुलिस खे मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त हसास इलाइक़नि में 2 पुलिस एहलकार गणप ऑफिसर सां गॾु ड्यूटियूं सरअंजाम ॾींदा।